अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। खैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सेस जो कार्रवाई 24 दहशतगर्द मार्ची विया। ISPR मौजूद जिले औरंगजेब में खारजियन की मौजूदगी से इतलात ऑपरेशन कर वियो। फायरिंग की शदीद देवट में 14 दहशतगर्द मार्ची विया। बी कार्रवाई खैबर वारे इलाके में कई वई, जंहिंमें 10 दहशतगर्द मार्ची विया। ISPR जो वधीक चवण आहे त कार्रवाई दौरान दहशतगर्दनि जा ठिकाणनि खे अस्ट्राइती अंदाज में निशानो बणायो वियो। दहशतगर्दनि खिलाफ सिक्योरिटी फोर्सेस जो फ़ैसिला आहे तो क्रैकडाउन जारी आहे। अमरीका ईरान विच में ॻाल्हियूं अॼु ओमान जे गादी वारे शहर मस्कत में थींदियूं। ईरानी परड़ी वज़ीर अब्बास इराक जी ॻाल्हियुनि में शिरकत लाइ ओमान पहुची वियो। अमरीकी वफ़द में अॼु ओभर लाइ ख़ासि नुमाइंदो स्टेविटको, सदर ट्रंप जो नाठी ऐं ॿिया शामिल हूंदा। पाकिस्तान, सऊदी अरब, गॾियल अरब अमारात ऐं ॿियूं धुरियूं बि ॻाल्हियुनि में शरीक थींदियूं। अमरीका ईरान खां अॻु ईरान खे धमकी ॾेई छॾी। व्हाइट हाउस चयो आहे त सिफ़ारतकारी नाकाम थी त सदर ट्रंप वटि ॿिया ऑप्शन बि मौजूद आहिनि। ट्रंप ॾिसणु चाहे थो त ईरान सां को मुआहिदो थी सघे थो या न। व्हाइट हाउस जे प्रेस सेक्रेटरी कैरोलिन लेविट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक चयो आहे त सदर ट्रंप दुनिया जी सभ खां ताक़तवर फौज जो कमांडर इन चीफ बि आहे ऐं हू पंहिंजा अख्तियार इस्तेमाल करे सघे थो। वॾे वज़ीर प्रौद अली शाह चयो आहे त जमहूरी निज़ाम में पार्लियामेंट जो अहम किरदार आहे। जमहूरियत में ही मसइलनि जो हल मुमकिन आहे। सियासी रवादारी ऐं सहप जे कल्चर खे हथी वठाइणी पवंदी। कराची में बैनुल अक़वामी पार्लियामानी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त मक़ामी हुकूमतनि खे मज़बूत करणो पवंदो। कराची जी बहितरी लाइ कमु करे रहिया आहियूं। सभिनीनि खे मुतहद थी माहौलियाती तब्दीली खे मुंहुं ॾियणो पवंदो। लाहौर में 25 सालनि खां पोइ बसंत मेलो शुरू। हर तरफ़ बोकाटा जूं सदाऊं, धूल ते थाप ते नौजवान झूमी पिया। इतलात पारी सूबाई वज़ीर उस्मा बुखारी फेस्टिवल जो आगाज़ कयो। लाहौर में अॼु सुभाणे आम मोकल। 10,000 खां वधीक पुलिस ऑफिसर ऐं अहलकार सिक्योरिटी लाइ मुक़रर। वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त 25 सालनि खां पोइ लाहौर जे आसमान ते लगड़ मोटी आया आहिनि। शहरी ख़ुशियुनि जे जश्न ज़िम्मेवारी सां मल्हाइनि। बसंत खे सभिनी लाइ महफ़ूज़ बणाईंदासीं। मुरीद शाखवासी 4 नौजवान बलूचिस्तान में बेदर्दी से कत्ल। पशीन वाले इलाके में सज्जाद कामरान, अब्बास ऐं शहजाद कुंडड़ी के हथियार बंदन गोलियों हणी कत्ल कर छॾियो। मारिजी वियल नौजवाननि जो मुरीद शाख भर सां ॻोठ मियाणी ऐं कुंडी वाला सां तालुक। वारसनि न चवण आहे त नौजवान रोज़गारी लाइ साॻी बलूचिस्तान वियल हुआ, जिते खेनि बेगुनाह कत्ल करे ज़ुल्म कयो वियो आहे। फैज़गंज वेझो 3 नौजवाननि के मुबैना जड़तो मुक़ाबले में मारण खिलाफ पक्का चांग में हड़ताल। शहरी इत्तेहाद जे सॾ ते शहर जे समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मुकम्मल तौर बंद। वाक़े खिलाफ ॿिए ॾींहुं बि धरणा जारी। वारसनि समेत सवे माण्हुनि जी शिरकत। अॻवाननि चवण आहे त कोट लालू पुलिस जड़तो मुक़ाबले में 3 नौजवाननि खे क़त्ल कयो आहे। मुलविस SHO ऐं अहलकारनि खिलाफ कार्रवाई ते एहतजाज जारी रहंदो।